दड़ो लग डब्बो मोरी ते क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो जो जलसे आम के ख़िताब मोहब्बत सिंध मच कचहरी सवें सियासी कारकुनन शहरीन ऐं अहले इल्म धुरिन जी वॾी तादाद में शिरकत। अयाज़ लतीफ़ पलीजो इन मौक़े ते ख़िताब कंदे चयो त कराची खे वफ़ाक़ हवाले करण लाइ हिकु दहशतगर्द तंज़ीम खे हिमथायो पियो वञे। कराची खे सिंध खां धार करण जी ॻाल्हि सिंध जे इज़्ज़तनि ऐं ग़ैरतनि में हथ विझण ऐं सिंध जे हज़ारे सालनि जी तारीख़ ते हमले बराबरि आहे। अयाज़ लतीफ़ पलीजो वधीक चयो त सिंध जा 8 करोड़ माण्हू मरण मारण लाइ तैयार आहिनि, पर कराची खे सिंध खां धार थियण न ॾींदासीं। सिंध जी जोग्राफियाई हदनि सां हथचरांद बंदि कई वञे। हुन वधीक चयो त MQM जा हथ सवें बेगुनाह माण्हुनि जे खून में रंगियल आहिनि। हिननि पंहिंजे उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि खे बि बख़्श न कयो। अयाज़ लतीफ़ पलीजो वधीक चयो त कराची में बल्दिया फैक्ट्री साने ऐं गुल प्लाज़ा में साॻाए हथ मुलविस आहिनि। ॿिन्ही वाक़िअनि में साॻियो केमिकल इस्तेमालु थियो आहे। वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे मुलविस जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। अयाज़ लतीफ़ पलीजो वधीक चयो त असां इन मौक़े ते ख़ामोश न वेहंदासीं। जलसे खे क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी प्रेस तर्जुमान अशरफ पलीजो, पुनल सोलंकी, ज़ैन सुमरो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। आख़िर में मच कचहरी जी थियल महफ़िल में सिंध जी नाले वारी फ़नकारा ख़ुशबू लगारी, आचार जोगी, अलगोज़ नवाज़, अरबाब खोसो ऐं ॿियनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। इन्हनि जी 5000 साल अॻु में तहज़ीब हुई, चीन वरी हींअर तहज़ीब ताक़त बणिजी दुनिया में गांठ ऊचो कयो आहे। चवनि त हिन दौर में 5000 सालनि खां पोइ सिंध वरी उथी खड़ी थी आहे, सिंध वरी बीह रही आहे, सिंध वरी गिची उभी कई आहे। ॾुखियो कमु आहे, मुश्किल कमु आहे, डिघो कमु आहे, तवील कमु आहे, पर तवील कमु कबा आहिनि। पंहिंजो माण्हू केतिरो इंतज़ारु कंदियूं आहिनि। पेट सां थींदी आहे माउ, 9 महीना ॿार खे संभालींदी आहे, सिधी सुती पई हूंदी आहे। पाण पंहिंजो सभिनी जूं माऊं 8 महीनो पेट, 9 महीनो हीअं पंहिंजी माउ सुती पई आहे, पासो न वराए सघे, पोइ वरी जंड बि कढे पई, ॿोड़ बि रधे पई, छटकार बि करे पई, हंध बि वेड़े पई, पोइ वरी बचो ॼाओ, पोइ वरी हुन तां मच्छर उॾाए पई, उनखे खीरु पीआरे पई, उनखे सियारे में कपिड़नि सां ढके पई, पोइ ॿार वॾो थो थिए, पोइ पाण सभिनी बांबड़ा पाता। मुंहिंजो इहो ख़्वाबु आहे त ही 5-10 साल सिंधियुनि खे सुजाॻ करे ॾुखिया सुखिया अहिड़ा पंहिंजे पेरनि ते बीहारियूं जो 5-10 साल खां पोइ 2030 ऐं 35 अचे त सिंधियुनि जो गांठ ईअं ऊचो हुजे, सिंधियुनि जो कंधु मथे हुजे, असांजे अमड़नि जो कंधु मथे हुजे, असांजे जवाननि जो कंधु मथे हुजे, मेरिट ते हीअं मार्कशीट हुजे, हीअं ॾेखारनि।